नाज़रीन मोरो का असांखे रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक अली कोराई। मोरो भरिसां दरगाह हज़रत पीर मोहम्मद अली कुरैशी जे गादी नशीन पीर ख़ैर मोहम्मद कुरैशी पंहिंजे मासूम पुट सां गॾु ॻोठ जे बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ कलाम पाक खणी मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते हुन ॿुधायो त मां मज़कूरा दरगाह जो गादी नशीन आहियां ऐं क़ब्रस्तान जूं क़बरूं मिसमार करे मुबैना कब्ज़ो कयो वियो आहे ऐं मूंखे ॻोठ छॾे वञण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिं ते मां लगातार एहतिजाज ऐं बुख हड़ताल पिणु कई, पर मूंखे इंसाफ़ न मिलियो ऐं मां मजबूरन पंहिंजे मासूम बचड़नि जी जान बचाए ॿिए हंधि लॾे वियुसि। अॼु जॾहिं मां ॻोठु पंहिंजे घर आयुसि त ॻोठ जे भाउसर जावेद चांडियो ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि मूं ते हमिलो कयो ऐं फायरिंग कई, जंहिंमें मां मौज़ाने तौरु बची वियो आहियां। मां अहिड़ी शिकायत मोरो थाणे ते पिणु कई आहे, पर हुन महिल ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जंहिं करे मज़कूरा माण्हुनि मां मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। हुन वस वारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त मज़कूरा हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंसां